पुछां तो की मुमल तू अॼु हिते कीअं आई आहीं? चाची शहजादी खे ख़बर पई त तोसां नाराज न थींदी? अम्मा नाराज थे तो भल थे, मां त हिते तोखे मुबारकूं ॾियण आई आहियां। मुबारक हुजे। तूं छा थी भाई? शहरोज खान सां संग थियण ते मां ॾाढी ख़ुशि हूंदसि। इहो संग हिकु वक्ती समझोतो आहे। मां इन हैवान सां शादी कंदसि। मूंखे ख़बर आहे भेण, शहरोज भी को माण्हू आहे जंहिंसां जुड़न में कंहिंखे ख़ुशी थींदी। पोइ मुबारक ॾियण जी ॻाल्हि छो कई? असांजी जेकी साहेड़ी आहे न ज़ीनत, हुन ते जंहिं ज़ुल्म कयो न, उहे माण्हू पकड़जी विया आहिनि ऐं मां तोखे इहा ई ख़ुशी जी ख़बर ॿुधाइण आई आहियां। कंहिं पकड़ियो उन्हनि खे? पुलिस? मूं त ॿुधो आहे शहरोज खान ज़ीनत सां इहो ज़ुल्म कयो आहे। इहे जेका पकड़िया आहिनि न, हिननि शहरोज खान जे चवण ते त ज़ीनत खे अगवा कयो हो। पोइ छा शहरोज खान खे खान बहादुर बख्श करे छॾींदो? बाबा चए पियो त खान बहादुर कराची वियल आहे, अॼु वापसि ईंदो, पोइ ख़बर पवंदी। चाचा धणी बख्श ते ज़ोर रखजा त ज़ीनत सां इंसाफ कराइण में पंहिंजे वस का न घटाए। गाना चाक बताई अॼु सफ़ा मोह पियो ही। ॾाढा हर इंसान जी ज़िंदगी में ग़मियूं भी दियूं आहिनि, ख़ुशियूं भी दियूं आहिनि, तकलीफ़ूं, मुश्किलातूं, बीमारियूं पिण ईंदियूं आहिनि। पर हर इंसान खे घुर्जे त उन्हनि सभिनी मुश्किलातुनि ऐं परेशानियुनि खे सब्र सां पार करे वञे त बहितर आहे। चिबड़ खान तुंहिंजे नज़र में मां वॾो कमीनो हुंदुसि ऐं वॾो ज़ालिम हुंदुसि, पर तोखे हिकिड़ी सलाह ॾियां। छा थो चवणु चाहीं? अॼु सरदार बिजार खान कोर्ट जे दौरे ते अचे पियो थो। त तो वरी सरदार खे छा कयां? छा कंदेसि? मिंथ मेड़ आज़ियूं कजांसि, तुंहिंजे करे मां बि आज़ियूं कंदोसांसि। सॼी ज़िंदगी गुज़री वई थी हिते बांदी खाने में, वञी बचनि सां मिल, सुठो इन में अथई। ॾाढा तोखे जॾहिं सभु ख़बर बि आहे त हरू भरू मूंखे चेड़ाइण जूं ॻाल्हियूं छो थो करीं? चिबड़ ॿियूं ॻाल्हियूं त वञी खॾ में पवनि। यार का चङी ॻाल्हि थो कयां, उन खे त हीअं सां हंडाए न। सॼी ज़िंदगी कैद खाने में गुज़री आहे तुंहिंजी। जॾहिं ख़बर पई त चिबड़ चिराग चाबो ई हिकु लाला मालू खलास हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ ॾाढा। जंहिं ॾींहुं बि तुंहिंजे सरदार जा ई कोट केराए, मां लिखंदुसि त तोहारे सरदार खे मेले में मौत जो खूह ज़रूर घुमाईंदुसि। तोहारे सरदार जो सिर मां खणंदुसि, मां। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।